आईंदे रखिजे या न रखिजे ये वॾियूं ॻाल्हियूं आहिनि इहे आउं पाण डिसाइड कंदो आहियां दोस्तनि सां गॾु सॼो ॾींहुं तव्हां सां सलाह थींदी भाउ सां थींदी सभिनी माण्हुनि सां सलाह करे पोइ वरी आउं उहा जेकॾहिं सम्झंदो आहियां त आउं सही आहियां त पोइ उन ते बीहंदो आहियां। अच्छा तव्हां डिघो अरसो पंहिंजी उमिरि जो सियासत में या जदोजहद कंदे गुज़ारियो आहे त हीउ सभु कुझु कंदे तव्हांखे कॾहिं ख़्यालु आयो त तव्हां पंहिंजे घर वारनि खे घटि टाइम पिया ॾियो या पंहिंजे ॾोटनि पोटनि सां खेॾण जो तव्हां वटि टाइम न आहे त इहो सभु कीअं था कयो? हा उहो मूंखे आहे मूं डेलिबरेटली ईअं कयो आहे। अच्छा त ॾोटनि पोटनि खे आउं टाइम ॾींदुसि त हीउ कमु थींदो ई कोन फिर उन्हनि सां ज़्यादती करण खां सवाइ कमु न हलंदो। दुनिया में हेतिरा माण्हू दरबदर आहिनि बुखनि पिया मरनि मुंहिंजा पुट या पोटा या ॿिया उहे जेकॾहिं बुखनि मुआ उहे जेकॾहिं घटि थिया उहे जेकॾहिं आम कामन माण्हूअ वांगुरु थिया त इहा का वॾी ॻाल्हि न आहे। इहा मूं डेलिबरेटली कई आहे। अच्छा त मुंहिंजा पुटनि केतिरा पढ़िया ई कोन हेठां जेके कोन पढ़िया आहिनि मुंहिंजियूं पोटियूं आहिनि ॿियूं आहिनि ग़रीब आहिनि ॿारहाड़ियुनि में रहनि थियूं सफ़ा जीअं ॿारहाड़ी में हुजनि के एनजीओज़ में हिकु हंधि कमु कनि थियूं। मुंहिंजी रहणी करणी ॿारनि जी लोएस्ट लेवल जी आहे ॻोठ में बि ऐं आउं उते बीहंदो आहियां रहंदो आहियां। मूंखे ख़बर आहे त ॿ शयूं वॾो हथियार आहिनि हिकिड़ो आहे अटे जो सेर हुअणु खपनि तंहिं करे मूं वकालत कई नौकिरी हुजे हा त आउं बीह कोन सघां मैदान में तंहिं करे मूं नंढे हूंदे खां वठी धंधो उहो शुरू कयो जो कंहिंजे ताबे न आहे वकील आहे अटे जो सेर मिले जंहिंमें कंहिंजो मोहताजी न हुजे। नंबर ॿियो त पंहिंजे ख़ानदानी ऐं घरू तरक़ी एजेंडा ते न हुजे इहा थी त टपड़ पूरा थिया कार 2 कारूं 20 एकड़ ज़मीन जा ॿिया फलाणे दोस्त सां ॻाल्हि ॿोल करियां माना 50 एकड़ ॿिया मिली पवनि उहो माण्हू पोइ न हलंदो ॿियनि शयुनि ते हथु करिणो पवंदो ज़ाती ऐं ॿियो नौकिरी ते हथु करिणो CSP थी सघिजे थो मूं CSP इम्तिहान ॾिनो हिकिड़ो सुठो पेपर थियो मूं यकदमि वरी लिया न मूं यादि कयो त मूं वाइदो कयो हो त आउं नौकिरी न कंदुसि। इन्हनि ॿिनि सही फ़ैसिलनि करण जे करे ऐं पंहिंजे ॿारनि खे मूं ॿुधाए छॾियो आहे सभिनी खे ज़ाल खे ॿारनि खे नंढे हूंदे अयाज़ हो मूं कॾहिं बि हुनखे दादरो न कयो अॼु सख़्तु थियो बीठो आहे मज़बूत बीठो आहे उन सां मूं कॾहिं बि कोन कयो पिचूं 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 मुंहिंजो पुटु ऐं बचो ऐं फलाणो ऐं हीअं ई थो तव्हां कुर्बान थो आहे ॼाणी ॿुधी डेलिबरेटली वधीक सख़्ती आउं कंदो आहियां डेलिबरेटली तरबियत जी वास्ते तरबियत थिए नज़र अंदाज़ थियणु सिखिजे माण्हू वञी 15 साल जेल ऐं पंहिंजे घोड़ाले माइट कोन्हे मिट कोन्हे फलाणो कोन्हे डज़ंट मैटर छॾी वियो। असांखे चऊं त बंगाल जो ज़मानो हो असीं जेल में हुआसीं त चऊं त बंगाल में जेके क़ैदी हुआसीं मारे छॾियूं त मूं पाण खे मेंटली तयारु कयो त हे असांखे हिते क़तलु करे छॾंदा हू बि थियनि पिया असीं बि थींदा माण्हू जे करे सुठियुनि ऐं बुरियुनि ॻाल्हियुनि जे लाइ ज़हनी तरह तयारु न आहे त उहो हिन कम में हथु न विझे। सही बी रेडी फॉर ऑल कॉन्सिक्वेंसेस गुड बैड एंड इंडिफरेंट। तव्हां ॾाढा फोकस रहिया कमिटेड रहिया ऐं तव्हां उहो सोचे करे इहे सभु शयूं कयूं त ऐं उन ते हाणे सॼो कुझु करण खां पोइ हिन ज़िंदगी जे हिन वक़्तु छा हासिलात आहे छा था सम्झो? आउं तमामु ख़ुशि आहियां। मसलन हिकिड़ा माण्हू हिन दौर जूं ॻाल्हियूं पढ़ंदा आहिनि माज़ीअ जी ख़बर ई कान अथनि ॿियारी माज़ीअ जे बारे में भरण आहिनि। असां केतिरा माण्हू हुआ जेके बैत सुठा ॼाणंदा हुआ शाइरी हिस्ट्री फलाणी हिन दुनिया जी का बि ख़बर कान्हे ईअं गुज़ारे हलिया। ॿिया वरी हिन दुनिया जी ख़बर हीअं थो करे अमेरिका जापान जर्मनी घर जी पुठ जी ख़बर ई कान्हे छा आहे कहिड़ो हा हिकिड़ो सुठो माण्हू हो ठीकु आहे सिंध राजा चचा जे ॾींहंनि में कीअं अचे ख़बर कान्हे आहे कोन्हे पर हाणे अमेरिका हीअं पई करे मूं हुननि ॿिन्ही खे गॾियो आहे माज़ी ऐं हाल घर ऐं ॿाहिरि वेस्ट ऐं ईस्ट मज़हब ऐं साइंस मज़हब जी ख़बर न हुजे ऐं हिंदू मज़हब खे पढ़ंदो आहियां मूं पढ़ियो आहे ईसाई मज़हब जी बुनियादी मुतालीम आहे इस्लाम खे उहो ई कयो अथऊं चऊं तव्हांखे मदरसे में चऊं तव्हांखे कहिड़ो सब्जेक्ट खपे फारसी अरबी ऐं जेको ॾुखियो सब्जेक्ट आहे उहो खणंदो आहियां मूं अरबी खई जेकॾहिं ॾुखिया ॾुखिया सब्जेक्ट खणंदो आहियां त माण्हू ज़हनी तरह का बि दिक़त महसूसु न करे मसइलन मूं लॉजिक खई साइकोलॉजी खई इकनॉमिक्स खई माण्हुनि सिंध हिस्ट्री खई अलाए सिंध जी कहिड़ियूं सिविक्स फलाणियूं इहे खयूं मूं हू खया इन में त आसानी थिए सो उहा ॻाल्हि करण जे करे आउं सफ़ा एट होम आहियां ऐं ॿियो वॾी उमिरि सां बि एट होम आहियां नंढे हूंदे मां सुञंदुसि माण्हू वॾो थींदो
हा पोइ उथी वेही डोड़ी डुकी कोन सघंदो हा तंहिं करे माण्हू जेके करे सघे थो सो करे नथो करे सो नथो करे सघे उन करे मूं पाण खे हर क़िस्म जी हालतुनि लाइ एडजस्ट कयो आहे भला को ज़मानो जो माण्हू कुझु बि न करे सघे डज़ंट मैटर पाणी सॼी दुनिया हलंदी पई ईअं ॾाढो सुठो कयो आहे तव्हां सॼो इहो तव्हां जेको ॿुधायो था उहो असांजे लाइ जहिड़ो सिखण लाइ काफ़ी आहे जेके बि माण्हू आहिनि उहे तव्हांखे हींअर ॿुधी यकीननि उन्हनि काफ़ी सारियूं शयूं खुलंदियूं हूंदियूं त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं अचे थो हिन फील्ड में या सियासत या पंहिंजे क़ौमुनि जी हिकिड़ी सुञाणप ठहे थो त उन सभ में कहिड़ी शयूं तमामु लाज़मी आहिनि अच्छा हिन जी 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 सॼी तव्हां छा चवंदो त हे सभु कुझु तव्हांखे अहिड़ियूं ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि खोड़ सारियूं इंसान जूं का अहिड़ी ख़्वाहिश रहिजी वई जेका या हासिलात खां रहिजी वई का ख़्वाहिश ऐं हासिलात जे बारे में बिल्कुलु मुतमइन आहियां अच्छा जेकी असांखे हासिलात आहे उहा तमामु मुतमइन कंदड़ आहे ऐं तजुर्बे जे ख़्याल खां सम्झ जे ख़्याल खां माण्हुनि खे जेको ॾिनो अथऊं तंहिंजे ख़्याल खां सिंध में जेको मिज़ाज